Assalamualaikum dear viewers, असांजे चैनल ते खुशामदीद। अॼु जी हिन वीडियो में असां डिस्कस कंदासीं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो इंस्टीट्यूट ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी में न्यू जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि उन्हनि जे बारे में। ही जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि प्रोफेसर, असिस्टेंट प्रोफेसर, लेक्चरर जूं ऐं डिफरेंट डिपार्टमेंट्स में ही जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि। यदि तव्हां ॾिसो था प्रोफेसर ऐं असिस्टेंट प्रोफेसर जो जॉब्स आहिनि मैनेजमेंट साइंसिस में, जंहिंमें जेका रिक्वायरमेंट आहे उहा कैंडिडेट मस्ट हैव अ PhD इन एनी डिसिप्लिन। जेके हेठा ई ॾिनल डिसिप्लिन आहिनि जंहिंमें मैनेजमेंट साइंस में HR, मार्केटिंग, मैनेजमेंट, फाइनेंस, प्रोजेक्ट मैनेजमेंट, एंटरप्रेन्योरशिप, सप्लाई चेन मैनेजमेंट, बिजनेस एनालिटिक्स। उन खां पोइ लेक्चरर जे लाइ कैंडिडेट मस्ट हैव अ MS डिग्री 18 years of education with specialization in project management, mathematics, statistics, law, sociology, business analytics। उन खां पोइ कंप्यूटर साइंस आहे, इन में प्रोफेसर, एसोसिएट प्रोफेसर ऐं असिस्टेंट प्रोफेसर जी जॉब्स आहिनि। इन्हनि में जेको आहे कैंडिडेट मस्ट हैव PhD with specialization in CS। लेक्चरर जी जॉब्स आहिनि जंहिंमें MPhil ऐं MS डिग्री रिक्वायर्ड आहे। सोशल साइंसिस में लेक्चरर जी जॉब्स आहिनि जंहिंमें MS ऐं MPhil रिक्वायर्ड आहे। रोबोटिक्स एंड आर्टिफिशियल इंटेलिजेंस में असिस्टेंट प्रोफेसर जी जॉब्स आहिनि जंहिंजे लाइ क्वालिफिकेशन PhD रिक्वायर्ड आहे ऐं लेक्चरर जी जॉब्स बि आहिनि जंहिंजे लाइ क्वालिफिकेशन MS डिग्री रिक्वायर्ड आहे। उन खां अलावा पब्लिक हेल्थ में आहिनि प्रोफेसर ऐं लेक्चरर जी जॉब्स। उन खां अलावा एजुकेशन में आहिनि असिस्टेंट प्रोफेसर एंड लेक्चरर जी जॉब्स। इनमें अप्लाई करण जी जेका लास्ट डेट आहे उहा 25 जून 2023 आहे। लास्ट डेट अप्लाई करण जी 25 जून 2023 आहे ऐं इन में अप्लाई करण जे लाइ जेको तव्हां वटि फॉर्म मिलंदो उहो ZABIST की वेबसाइट ते www.zabist.edu.pk। इहा तव्हां जेका आहे पंहिंजी ईमेल सेंड कंदा पंहिंजा डॉक्यूमेंट्स, पंहिंजा CV zabhr@zabist.edu.pk या तव्हां ईमेल करे सघो था। उन सां गॾु तव्हां हार्ड कॉपी में तव्हां सेंड करे सघो था ZABIST 99 क्लिफ्टन ब्लॉक 5 कराची। हेठा ई नंबर आहे मज़ीद डिटेल अगर तव्हांखे खपे तव्हां इन नंबर ते कॉल करे पुछी सघो था। उम्मीद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी। ZABIST में जेके न्यू जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि उन्हनि में अप्लाई कीअं कजे। मज़ीद अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो ते पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।